हिते अहम ख़बर जूं टानिक ऐं मीर अली में सिक्योरिटी फोर्सिस पारां ऑपरेशन कयो वियो आहे। 4 जवान शहीद थी विया आहिनि, जॾहिं त 2 दहशतगर्द बि मारिजी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया टानिक जे इलाइक़े कोटकिट में सिक्योरिटी फोर्सिस जी टारगेटेड ऑपरेशन में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। मुक़ाबले दौरान असमतुल्ला शाहीन ग्रुप जा 2 दहशतगर्द दानियाल ऐं शाहीन मारिजी विया आहिनि। ISPR मूजिबि 2 दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सिस जी टारगेट किलिंग ऐं भुंग एवज़ अगवा जी वारदातुनि में मुलवस हुआ। मीर अली में सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई कई वई आहे। फायरिंग जी ॾे वठि दौरान 4 जवान भी शहीद थी विया आहिनि। अव्हांखे आगाह कयूं पिया शहीद जवाननि में बावल नगर वासी हवालदार मुनवर, लखी मरवत वासी सिपाही ज़काउल्ला, क्वाट वासी फरहान ऐं एबटाबाद वासी शिराज शामिल आहिनि। टानिक ऐं मीर अली में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन थियो आहे। 4 जवान शहीद थी विया आहिनि, 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। टानिक जे इलाइक़े कोटकिट में सिक्योरिटी फोर्सिस जो टारगेटेड ऑपरेशन में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि।